मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बिश रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति आमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व तबीबना व तबीब क़ुलूबिना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना नूरना व नूर रब्बिना सय्यिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलनब्लुवन्नकुम बिशैइम मिनल खौफ़ि वल जू'i व नक़्सिम मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समराति व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन।
वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लिम। न यजीद की वो रही जफा, न ज़याद का वो सितम रहा। अरे रहा तो नाम हुसैन का, जिसे जिंदा रखती है करबला। शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन, दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन। सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद, हक्का के बिना ला इलाहस्त हुसैन। ये कमाल खास मिला किसे, बलगल उला बिकमाली। ये जमाल हक ने दिया किसे, कशफत दुजा बिजमालिही। ये हुई भलाई अता किसे, हसनत जमीउ खिसालिही। अरे क्यों कह रहा है खुदा जिसे, सल्लू अलैहि व आलिही। जमा सगोरी सबई गंजी पढ़ायो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बिरादरान इस्लाम, मुझा प्यारा भाईरो, अजीज दोस्तों, हर साल वांगुर हिन साल बे हिन ही मस्जिद में हिन गोठ वारन जी कोशिशुन सां तावर सां मदीने वारे जे कुल्हन जे स्वार हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिल जे चैन, इस्लाम जे ज़ेबई ज़ेन, इमाम हुसैन जी याद में प्रोग्राम मुनक़िद थींदो आ। अल्लाह साईं असां तव्हांखे वरी तौफ़ीक़ ॾिनी आहे जो हिन जाइ ते हाज़िर थिया हूं। मस्जिद शरीफ में दुआ थी कजे त जन दोस्तन हिन प्रोग्राम में कोशिश वरती आ, रब करीम इमाम हुसैन जे ज़िक्र जे तुफ़ैले उन्हनि जे रिज़्क़न में, रोज़न में, बच्चन में, मालन में, औलादन में बरकतूं अता फरमाए। अवां जेके पंहिंजे टेम खे कढी करे सुहिणे हुसैन जे ज़िक्र खे ॿुधण लाइ आया हो, रब करीम अवां सभिनी खे आबाद करे ऐं अवां जे दिलनि में आका मदीने वारे जे मोहब्बत जे देरन खे जमाए ऐं इमाम आली मकाम सां सच्ची ऐं पक्की मोहब्बत अता फरमाए। मूं अवां जे साम्हूं क़ुरान करीम मां जेका आयत सगोरी बल्कि ॿ आयतूं तिलावत कयूं हन, उन्हनि में अल्लाह तबारक व तआला छा इरशाद फरमायो आहे, सभई गौर करे ॿुधो। रब फरमाए थो, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन।
अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। कुरान ते तो सुभान अल्लाह चो, जोर सा चो सुभान अल्लाह। अल्लाह फरमासी ताकि जरूर जरूर आजमाइंदासी बिशैइन मिनल खौफे, थोड़े खौफ जे जरिए, वल जुए भुख जे जरिए, व नक़सिम मिनल अमवाले मालन जे नुक़सान जे जरिए, वसमरात मेवन जे नुक़सान जे जरिए। मुफस्सिर फरमाइन था त मेवन मां मुराद औलादा, अल्लाह ताला औलाद जे नुक़सान जे जरिए व आज़माई दो, खौफ जे नुक़्स जरिए व आज़माई दो, मालन जे नुक़सान जे जरिए व आज़माई दो, भुख जे जरिए व आज़माई दो। ओ मुंहिंजा हबीब ॾिसो त इहे सब्र कनि था या न, सब्र था कनि या वावेला था कनि, सब्र था कनि या पंहिंजनि सीननि खे कुटीनि था। बशिर साबिरीन, सब्र कंदड़नि खे हबीब खुश खबरी दे। बोला सब्र करने वाला केरन? अल्लाह फरमाए अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबत, सब्र वारा उहे हर जॾहिं उन्हनि खे का मुसीबत पहुचे थी, का तकलीफ़ पहुचे थी, वावेला था कनि। फरमाए थोड़े सब्र जी कहिड़ी अंदाज़ खे इख्तियार था कनि, पंहिंजे सीननि खे धक कोन था हणनि, पाण खे कुटीन कोन था, जे पाण खे मारीन कोन था। बोला छा था चवनि? अल्लाह फरमाए चवनि था इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असी अल्लाह लाहूं, अल्लाह जी तरफ ही असांजो रुजू आहे। अल्लाह से छा चयो? असीं तव्हांखे खौफ जे ज़रिए आज़माईंदासीं, मालन जे नुक़सान जे ज़रिए आज़माईंदासीं, मेवन जे नुक़सान जे ज़रिए आज़माईंदासीं, भुख जे ज़रिए आज़माईंदासीं। मुसीबतूं तव्हांजे मथां ईंदियूं, पोइ असां ॾिसंदासीं त तव्हां सब्र कयो था या नथा कयो। पोइ हबीब जेके सब्र कनि था तन खे ख़ुशख़बरी ॾे। बोला सब्र कंदड़नि जूं वसफ़ूं कहिड़ियूं आहिनि? अल्लाह फरमाए थो जॾहिं उन्हनि वटि का मुसीबत अचे थी, का तकलीफ़ अचे थी, औलाद जी आज़माइश अचे थी, मालन जी तंगी थिए थी, उहे वावेला कोन था कनि, पंहिंजनि सीननि खे धक कोन था हणनि, रड़ियूं कोन था कनि, सब्र था करे ॾेखारे। बी जगह ते अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। ईमान वारो सब्र ऐं निमाज़ जे ज़रिए मदद वठो, अल्लाह सब्र कंदड़नि सां गॾु। वरी बी जगह ते अल्लाह ताला फरमाए वलइन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन। जे तव्हां सब्र कंदो, इहो सब्र कंदड़नि जे लाइ भलो आहे। अल्लाह वारन जो तरीक़ो आहे, रब जे प्यारन जो तरीक़ो आहे। तव्हां ॾिठो त ज़ुल्हज महीने में असीं उज़यूं पिया कयूं, कयूं ता उज़यूं सभिनी। नबी से खां सहाबन पुछो या रसूल अल्लाह मा हाज़िल अज़ाई, ये उज़यूं छा आहिनि? आका फरमाए सुन्नत अबीकुम इब्राहिम, तव्हांजे बाबे हज़रत इब्राहिम जी सुन्नत आहे। तव्हांजे बाबे हज़रत इब्राहिम जी सुन्नत आहे। कीअं? हज़रत इब्राहिम ख़्वाब थो ॾिसे, अल्लाह फरमाए प्यारी शे कुह, मतलब त पंहिंजे पुट खे मूं रब जे राह में कुह। पुट खे वठियो पियो अचे, मैदान ते पहुची चे थो या बुनैया इन्नी राफिल मनामे अन्नी अज़बहुक, ओ मुंहिंजा पुट मूं निंड में ॾिठो आहे तोखे कुहां पियो। अॼुकल्ह जो पुट हुजे चयां बाबा निंड में ॾिठो अथई न, निंड वारी ॻाल्हि ते भरोसो कोन्हे को।
पर हजरत इब्राहिम खुदा जो नबिया, इस्माइल वो खुदा जो नबिया। चओ सुभान अल्लाह। बाबा निंड में ॾिठो तुम तो के कुहां पियो पुट छा थो चे तो या अबद फअल मा तुमर। ओ बाबा देर न कर जेको तोखे अमर कयो वियो आ कर। बाबा रड़ियूं त कोन कंदे, वावेला त कोन कंदे। जेथो नम जा बाबा सतजदुनी इंशा अल्लाह मिन साबिरीन। बाबा कुहण तुझो कम्मा, कुसण मुझो कम्मा, लेटण तुझो कम्मा, लेटण मुझो कम्मा। काती तुझी हुजे, निड़ी मुझी हुजे, पर मां रड़ियूं कोन कंदुसि छो त मां बेफरमान पुट कोन आहियां। अल्लाह जे अमर जे साम्हूं कंध झुकाइण वारो आहियां। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो पुट हज़रत यूसुफ, हज़रत यूसुफ खे भाइरनि खूह में उछलायो। भार दुश्मन थियो पवन, भाइरनि खूह में उछलायो। हज़रत यूसुफ जे कमीस खे लाही उन जे मथां दुंबे जो बकर जो रत हणी पी वटाया। बाबा असांजे भाउ हज़रत यूसुफ खे बगर खाई वियो आ। हज़रत याकूब अल्लाह जो नबी आ, सब ख़बर थस यूसुफ के खूह में विझन पिया उन जो इल्म वतस। बुधा सच्ची बुधा ओ हकड़ा फकीरो सच्ची बुधा जो तजे हज़रत याकूब परे वारे मकाम ते पंहिंजे पुट खे खूह में किरंदे ॾिसी सघे थो त मदीने वारो गुंबदे ख़दरा मां तोखे मूंखे ॾिसी सघे थो या न। जेको याकूब जो भी सरदार आ, यूसुफ जो भी सरदार आ। हज़रत याकूब बताया बाबा असांजे भाउ खे बगड़ खाई वियो। पर मैं तो न पुट बल सवलत लकुम अनफुसुकुम अमरा। या ताजी पंहिंजी ठाहियल ॻाल्हि आ। ओ बाबा तू छा थो करी? पर मैं तो मारड़ियूं कोन थो कयां। फसब्रुन जमील, सब्र भलो, सब्र तो करे दिखाए। नबी से फरमाइन था अशद्दुकुम बलाअन अल अंबिया, तामे वध में वध मुसीबतूं नबियन ते आयूं। हज़रत अयूब के बुजुर्ग जो जरा तू बीमार थी न तो हज़रत अयूब के याद कर। सजे जिस्म में कीड़ा है कई साल, कन 3 साल लिखिया, कन 5 साल लिखिया, कन 30 साल लिखिया। जिस्म कीड़ा खाइन पिया जरा चाक थी बस थियो आ। अल्लाह ताला जे के बंदे पुछो त अयूब हाला वाल दे छा हाला? जे तो हाल ही भलो या पोयो हाला वाल जी या ही जे तो हींअर बि दे पोयो बि दे। जे तो हींअर रब जो शुक्र आ, पर पोयो मुझो हाल ॾाढो भलो हो छो त जॾहिं कीड़ा मुझे जिस्म के पटींदा हा, मुझे जिस्म के खाईंदा हा त रब पुछंदो हो ओ अयूब कहिड़ो हाल थई? त रब जे पुछण में एतिरो त मज़ो हूंदो हो जो हींअर दुनिया जे कंहिं लज़्ज़त में आहे ई कोन। चो सुभान अल्लाह। अंबियान जो तरीको आ सब्र, सब्र करण अल्लाह जो तरीको आ। हज़रत इब्राहिम सब्र करे ॾेखारियो, हज़रत इस्माइल सब्र करे ॾेखारियो, हज़रत याकूब सब्र करे ॾेखारियो, हज़रत यूसुफ सब्र करे ॾेखारियो। मुझे पाक नबी जे पुठीअ ते पत्थर वसाया विया, आका सब्र करे ॾेखारियो। आका जे पाक दंदन खे शहीद कयो वियो, आका सब्र करे ॾेखारियो। मुबारक मां रत वयो, आका सब्र करे ॾेखारियो। पोइ ॿुधा त जंहिंजो नानो बि साबिर हुजे उन नाने जो ॾोहिटो हुसैन बि सब्र कंदो या कोन कंदो? हथनि खे खणी त चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए मां तव्हांखे ख़ौफ़ जे ज़रिए आज़माईंदुसि। उसने खे ख़ौफ़ बि ॾिनो वियो, टप ॾिना विया, बच्चा वींदई, माल वींदई, मिल्कियत वींदई। भुख जे ज़रिए आज़माईंदुसि। इमाम हुसैन खे भुख ॾिनी वई, उञ ॾिनी वई। मालन जे नुक़सान जे ज़रिए आज़माईंदुसि। इमाम पाकनि जे उठनि खे कुठो वियो, इमाम पाक जे मालन खां नुक़सान कयो वियो। समरात माना औलाद, औलादनि जे ज़रिए आज़माईंदुसि। अल्लाह जे प्यारे नबीअ जे बचड़े हज़रत हुसैन जे औलाद खे बि कुठो वियो। पर कुर्बान वञा हुसैन। दुनिया त क़ुरान खे पढ़े थी, अमल करण ॾाढो ॾुखियो आ। क़ुरान ते अमल करे ॾेखारियो त हुसैन करे ॾेखारियो। क़ुरान
कुरान जो आमिलात हुसैन, कुरान जो हाफिजात हुसैन, कुरान जो आलिमात हुसैन। असी तू दरुगी पढ़ी छड़ींदा हूं पर कुरान ते हकीकी अमल करे ॾेखारियो त करबला वारी जवान हुसैन करे ॾेखारियो। चो सुभान हज़रत हुसैन वहवा सुभान अल्लाह चो मिड़ई सखी थियो। हज़रत हुसैन वहवा रब शान थई वधायो, हज़रत हुसैन वहवा रब शान थई वधायो। जन्नती जान तो ले जोड़ो जन्नत खायो, हज़रत हुसैन वहवा। अञा जाओ ही कोन बेदाई कोन थियो आ। वीवी उम्मुल फदल नबी सैयद जी चाचिया आई अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह इन्नी रअयतु हुल्मम मुनकरन लैलत, रात बुरो ख्वाब ॾिठो थम। साईं फरमाइनि था चाची मां हुआ केड़ो ख्वाब आ? चेथी हबीब बुरो आ। पुछन था त चाची ॿुधा त सही केड़ो आ? चेथी न हबीब बुरो बुरो आ। साईं फरमाइनि था ॿुधा। अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह रअयतु कअन्नक तअतम मिन जसदिक कुत्तिअत व वुदिअत फी हिजरी। हबीब ख्वाब ॾिठो थम अव्हां जे जिस्म जे टुकड़े खे कटे मुंहिंजे हज में रखियो वियो आ। तूं ऐं मां जे अहिड़ो ख्वाब ॾिसूं त छिरकजी उथंदासीं, निंड फिटी वेंदी, पर मुंहिंजे नबीअ खे ख्वाबनि जे तबीर जो इल्मु आहे। साईं फरमाइनि था चाची घबरा न, रअयत खैरन तो भलो ख्वाब ॾिठो आ। तलिदु फातिमा तो इंशा अल्लाह गुलामा, इंशा अल्लाह मुंहिंजी फातिमा पुट ॼणींदी। यकून फी हिजरिक जेको तुंहिंजे झोलीअ में ईंदो, ऐं उहो हुसैन मूं दिलबर नबीअ जे जिस्म जो टुकड़ो हूंदो। चओ सुभान अल्लाह सुभान। जाओ अच्छे कपड़े में वेड़े नबी से खे ॾिनो। पाण करीमन सॼे कन में अज़ान चई, खबे कन में तकबीर चई। बीबी उम्मे सलमा थी जे मां आयस नबी से हुसैन खे खयो वेठा हा। ओचितो चुमंदे चुमंदे पाक नबी जे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया, रोअन पिया। पुछा थी त दिलबर नबी पुट जमंदो आ त रोबो कोने को, अवां छो प्यारो? फरमाइनि था जे हुसैन खे चुमियुमि पे जिब्रील जे ॿुधायो हबीब जे कंध ते चुमो पिया, इहो कंध करबला जे मैदान में शहीद कयो वेंदो। फरमाइनि था उम्मे सलमा जी मुंहिंजा आके मिट्टी रख, मिट्टी मूंखे जिब्रील उन ज़मीन जी खणी ॾिनी आहे, हीअ मिट्टी रख। जॾहिं या मिट्टी रत थी वञे त समझजां त मुंहिंजो हुसैन शहीद थी। नबी साईं खे ख़बर पई। हज़रत अली जो या रसूल अल्लाह छा आहे? फरमाए ही मसालो आ। हज़रत अली खे बि ख़बर आ, अखियुनि में पानी निकिरी आयो आ। अदा पुट त हर कंहिंखे प्यारा हर, पर जे वरी पुट हुजनि हुसैन जहिड़ा त पोइ छा था समझो? सुभान अल्लाह त चओ। पुट हुजनि हुसैन दिलबर जहिड़ा त छा था समझो? बीवी फातिमा जे बच्चो ॼणियो आ, जे जी जल मां हुसैन ॼणियो, उन मां खे मुंहिंजो सलाम आहे। तव्हां हिन हकड़नि जे ॻोठ मां सलाम कयो था या न? जंहिं जी जल मां हुसैन ॼणियो, उन मां खे मुंहिंजो सलाम आहे। महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा खे मुंहिंजो सलाम आहे। बेशक आ भलारो बेहद घर, जे घर में जाओ ही दिलबर। आहे भलारो या न? तव्हां छा था चओ? बेशक आ भलारो बेहद घर, जे घर में जाओ ही दिलबर। जंहिं जाए खे सुहिणो ही शरफ मिलियो, उन जाए खे मुंहिंजो सलाम आहे। वॾो थियो आहे, आका खे ॾाढो प्यारो। हिकिड़े दफ़े नबी से पंहिंजे एॾी तां निकिता,
अम्मा फातिमा जे घर मां रोण जो आवाज पियो अचे। फरमाइंदा फातिमा जी मुंहिंजा बाबा केर पियो रोए? बाबा हुसैन। फरमाए हुसैन खे न रोराईंदी कर, हुसैन खे न रोराईंदी कर, छो त हुसैन रोंदो आ मुंहिंजे दिल खे दुख थींदो आ। इहो उहो हुसैन आ जेको मूं नबी जे दीन तां कुर्बानी ॾिनी। हज़रत अली फरमाए थो हिकिड़े दफ़े मां सुतो पियो हुउसि, नबी साईं आया, इमाम हसन हुसैन सुता पिया हा, दिलबर नबी तशरीफ खणी आया, दुआ कर त कॾहिं तुंहिंजे मुंहिंजे कखनि ते बि आका अचनि, आमीन त चओ, कॾहिं तुंहिंजे मुंहिंजे घर ते बि मदीने वारो पंहिंजा कदम घुमाए। वो अर्ज़ कर हबीब खे, तू शाहे खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा, तू शाहे खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा, न बन सकी है न बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा। आका आया, हजरत अली चे तो मां सुतो पियो हाँ, नबी साईं इमाम हसन हुसैन जे मथां अचे बीठा। हज़रत इमाम हसन तो चे नाना उञ लगी आ, सोना नबी उथिया पंहिंजे पाक हथनि सां बकरीअ खे ॾुहनि था, बकरी ॾुही हज़रत इमाम हसन खे खीर था ॾियनि, हसन खीर पी, इमाम हसन जॾहिं खीर खे वठे थो, इमाम हुसैन तो चे नाना मूंखे बि ॾे मां पिया, फरमाइनि था न पहिरियां हसन खे, वरी तो चे नाना मूंखे ॾे मां पिया, फरमाइनि था न पहिरियां हसन खे। हज़रत बीबी फातिमा थी फरमाए बाबा ना हसन सां प्यार घणो था कयो, हुसैन सां प्यार घटि था कयो, फरमाइनि था न मुंहिंजी अम्मा इहा ॻाल्हि कान्हे, पहिरियां हसन घुरियो आहे, वॾो बि हसन आहे, पहिरियां हसन खे ॾींदुसि। हज़रत अली थो फरमाए त मां सुतो पियोसि, मुंहिंजो नानू ॼाणे त ॾोहिटा ॼाणनि त धीउ ॼाणे, नबी पाक बीबी फातिमा ॾे निहारे फरमाए फातिमा अन व अनते वहाज़ाने वहाज़र राकिदु यानी अलियन यौमल क़ियामत फी मंज़िलिन वाहिदिन। ओ फातिमा मुंहिंजी न्याणी मां तूं ऐं ही हसन ऐं हुसैन ऐं इहो सुतल अली क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में हिकिड़ी जाइ में गॾु रहंदासीं। अल्लाह नारो फ़कीर जो, पर तव्हां वरी जज़्बो घटि कयो, ईअं न कयो न मुर्सीअ वारो फ़कीर वरी हणाइनि, नारो अहिड़ो हणो जो शैतान भॼे आवाज़ मदीने पुॼे, ज़ोर सां फ़कीर नारो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह, हक जारिया जिंदाबाद, नाराए हैदरी, नाराए पीर, हुसैनियत हुसैनियत यजीदियत। हिम्मत कयो कुछ सुन्नी था निंड में ब्याह दबो कम किथी माशाअल्लाह। सहाबिया हिकिड़ो हज़रत हुज़ैफा नालो आहे, सुभान अल्लाह। तो मुख अम्मा पुछो हुज़ैफा घणा ॾींहं थी विया अथई नबी से जे दरबार में कोन वियो हुई? अम्मा हेतिरा ॾींहं थी विया। मां थी चे हुज़ैफा ख्याल कोन थो थी, एतिरा ॾींहं गुज़ारिया अथई दिलबर नबी जे दरबार में कोन वियो हुई। अम्मा माफ़ कर, अॼु शाम वञी आका जे दरबार में हाज़िरी थो ॾे, मगरिब जी निमाज दिलबर नबी जे पोयां तो पढ़ा आयो आ, आका निमाज पिया पढ़ाए, निमाज पोयां तो पढ़े, नबी से निमाज पढ़ी नफिलन में शुरू थिया, ही वेठो आ इंतजार में आ, इशा जी निमाज पढ़ायो, इशा जी निमाज पढ़ी नबी से नफिलन में शुरू थिया, ही वेठो आ। सोना नबी जॾहिं पंहिंजे पाक हवेली ॾे वञण पिया, ओ हकड़ा फ़कीरो हेॾे तवज्जो कजो, सोना नबी जॾहिं हवेली ॾे वञण पिया ऊंदह लॻी
भैया हजरत हुज़ैफा जे तो मुखे नबी से डिठो भी कोने घर मां जॾहिं निकतोस अम्मा चयो हुज़ैफा मूला बि दुआ घुरा जा मुझे पंजे पंजे ला बि दुआ घुरा जा नबी साईं के बुधायुम बि कोन नबी साईं मुखे डिठो भी कोन सुहिणे नबी पाण ॾिसण खां सवा चयो हुज़ैफा आहीं छा कौन चयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे उंद में ता हकड़ा ॾिसंदा त कोन हो न लाइट खणंदऊ रोशनी कंदऊ बत्ती बारींदऊ त असांखे लाइट में ॾिसण में अचे साहबी तो जे मूं नबी साईं मूंखे ॾिठो बि कोन बत्ती भी कान हुई रोशनी भी कान हुई घर में अम्मा जेका गाल कई हुई नबी से के बुधायम भी कान आका फरमाए रब तुझी भी बख्शिश करे तुझे मां जी भी बख्शिश करे ता उनन के कनन मां वठी छिके चो जेके चवन था त नबी के इल्म कोने को नबी के जान कोने का नबी के काशे जी खबर काने का असा जो अकीदो आहे त नबी के हर शे जी खबर आ हकड़न जी खबर आ दाहिरन जी खबर आ पाकिस्तान जे गोशे गोशे जी महबूब के खबर आहे चो सुभान अल्लाह सावी तो जे मां घर में बैठो हां घर में नबी से के खबर पई तो मुझी अम्मा मुखे हिया चयो आ पर मैं हुज़ैफा रब तुझी भी बख्शिश करे तुझे मां जी भी बख्शिश करे जी मुजा दिल बर नबी पर मैं हुज़ैफा जी मुजा का यार एकड़ो मलाइका आयो हो तो डिठो न या रसूल अल्लाह मु को न डिठो आ हबीब छाला आयो आ सही फरमाइन था हजारे साल खुदा जी इबादत कई हुई अल्लाह फरमाए मलाइका तुझी इबादत मुखे पसंद आ जेको घुरणो थई घुर जे तो मौला एकड़ो तुझी रज़ा तो घुरा बियो इजाजत दे त मदीने में तुझे नबी ते सलाम पढ़ी थो अजा सुभान अल्लाह ताके मदीने जो शौक आहे न सारी दुनिया जे शहरन खां महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अज ताईं उते मुझे सुहणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया जे शहर खां सुभान अल्लाह बेशहर में काने खाके शिफा ऑस्ट्रेलिया मां केर मोटी अचे उनखे कोन चंदो त असांखे ज़मज़म ॾे असांखे पानी ॾे ऑस्ट्रेलिया जो लंडन जो पानी ॾे चवंदो बेशहर में काने खाके शिफा इते इश्क वारन ले नफा ही नफा पर मुनकिर जे नसीब में आई अजली अबदी बद बख्तिया सारी दुनिया जे शहर खां जे दरबार जा मलाइक भी दीवाना असा के इन दरबार जी हाजिरी नसीब थे पर उम्मतियो तहां जा एडा भाग हन जो मलाइक इजाजत वठी था अचन कदे कदे नसीब थे तो वरी नसीब थे अलाए न थे पर तहां बार बार वन्यो बार बार अचो ताला मुस्तफा जो दरवाजो बंद न को थियो आ न को थींदो बेशक सुभान सही फरमाइन था हुज़ैफा जी मुजा महबूब मलाइका आयो डिठी हबीब मुंह कोन डिठो आ छाला आयो आ हजारे साल रब जी इबादत कई हुई अल्लाह चयो मलाइका हाने जेको घुरणो थई घुर के तो मौलाइका तुझी रज़ा थो घुरा वियो तुझे नबी जे दरबार जी हाज़िरी थो घुरा हाज़िर थे पियो रब फरमायो मलाइका वनी थो त मुंहिंजो पैगाम खयो वञ दिलबर नबी के दे त फातिमा तो सय्यदतो निसाए अहलिल जन्नत वल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नत फातिमा जन्नती औरतुन जी सरदारियाणिया ऐं हसन ऐं हुसैन वरी जन्नती नौजवानन जा सरदार आहिन सुभान अल्लाह केडो मुझे महबूब जे बच्चन जो शान केडो मुस्तफा जे पाक फरजंदन जो शान हजरत अबू बकर जो कौला बुखारी शरीफ में आए त उरकुबू मुहम्मदन फी अहल बैतिही मोहम्मद मुस्तफा जे अहल बैत जो ख्याल कयो हाने कुछ मानू वरी असा जे सुन्नन के परगलाईंदा
बाबा असांजी बस अहल बेत सां मोहब्बत आ, असांजो अहल बेत सां प्यार आ, असीं अहल बेत जे मुहिबदारी जो असां ठीको खणी छॾियो आ। बाक़ी ॿियनि कंहिंखे प्यार कोन्हे के सहाबन के नबी जे बचन सां प्यार कोन हो। असां चवंदा तोखे कहिड़ी ख़बर। हज़रत आयशा सिद्दीका खां पुछंदा हा आयशा नबी साईं के प्यारो केर आ। आयशा सिद्दीका फरमाईंदी फातिमा। चओ सुभान अल्लाह। आयशा सिद्दीका छा चवंदी फातिमा प्यारी आ। चवंदी मर्दन में आयशा केर प्यारो अथस। चवंदी उन जो मुड़स अली। वरी ईंदा बीबी फातिमा वट फातिमा नबी साईं के केर प्यारो आ। फरमाईंदी आयशा। मर्दन में केर प्यारो आ। फरमाईंदी उन जो पी अबू बकर। हिनन जी हिक ॿिए सां मोहब्बत, हिनन जो हिक ॿिए सां प्यार, हिनन जो हिक ॿिए सां सुठो ताल्लुक। बाक़ी परे खां माण्हू जे हवाई फेर कंदो त ये हवाई फेर कम जा न आहिनि। असां सुनन जा सिधा फेर आहिनि त मदीने वारे जे अहल बेतन सां मुस्तफ़ा जे सहाबन जो प्यार आ। अहले सुन्नत जो जीअं मदीने वारे जे बच्चन सां प्यार आ, ईअं मदीने वारे जे सहाबन सां बि प्यार आ। वो यकीन रखो, भरोसो रखो, एतकाद रखो त तव्हांजो हिते बि बेड़ो पार आ त अॻी दुनिया में बि अव्हांजो बेड़ो पार आ। हवाई फेरन ते कम हले हा त पोइ छा थिए हा। सिधा फेर अहले सुन्नत व जमात जा। सुभान अल्लाह। हदीस में इंदो आ नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैठा एक बहराड़ी जो शख्स आयो हरणीअ जे बचड़े के खणी नंढड़ो बचड़ो या रसूल अल्लाह कबूल पे। इमाम हसन बैठो फरमाया हसन जी मुंहिंजा नाना ही बच्चो तू खणी वञ। जी मुंहिंजा नाना हाज़िर खणी आयो। इमाम हुसैन बीठो आ। हसन बच्चो किथां दी जे नाने जे दरबार में मिलियो आ। नाने तोखे ॾिनो मूंखे कोन ॾिनो। थोड़े नाने वट आयो हिकड़ो के थो न मां बि नबीअ जे दरबार में वञा थो नाने खां वठी थो अचां। छो छो त हुसैन जो अक़ीदो आ, हुसैन जो ईमान आ त वडेरे जे दर ते खोट थी सके थी, अमीर जे दर ते खोट थी सके थी, एमपी जे दर ते खोट थी सके थी, नबीअ जे दर ते खोट काने का। नबीअ जो दरवाजो खुलियल आ। सुन्नी तुंहिंजो बि इहो अक़ीदो आ त नबीअ जे दर ते खोट काने का। हुसैन जो भी यो अकीदो आ त मुस्तफा जे दर ते खोट काने का। आयो वा या रसूल अल्लाह जी मुंहिंजा हुसैन चुमियूं थो दे फाकर थो पाए दिलबर नबी हसन के हरणीअ जो बचड़ो ॾिनो थई मूंखे भी दे। साईं फरमाइनि था हुसैन हिकड़ो बच्चो आयो हो ॿियो कोने को चे थो न नाला मूंखे भी दे। किताब वारो लिखे थो सुण नबी ज़रे हीअ ॻाल्हि कर ज़रे हुआ ॻाल्हि कनि त हुसैन रोए न। थोड़ी देर गुज़री आ एक हरणी पंजे वाद में बच्चे के विजो खयो पई अचे। अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह हिकड़ो बच्चो सहाबी अवां जे खिदमत में खणी आयो हो ॿियो बच्चो बची पियो हो। रब फरमायो हरणी बच्चा ॿिया बि ॾींदो साए। हिकड़े बच्चे जे ज़रिए हसन राज़ी थी वियो आ। ॿियो बच्चो पहुचा त करबला वारो हुसैन बि राज़ी बणजी वञे। चो सुभान अल्लाह। वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान आ। करबला माता ते राज़ी थी तो बेड़ा ही पार। तो नबी से फरमाइन था जे हुसैन के राज़ी कयो ते मुखे राज़ी कयो। अज इलेक्शन मथा ईंदी न सही वडेरे जा नारा हण बाद वडेरो खुश भली गाड़ी में वेठो जे तू बगलियूं बाहर हणंदे त खुश थींदो। इहो मुंहिंजो माण्हू आ, इहो मुंहिंजो माण्हू आ। अमीर जा नारा हणंदे अमीर खुश, मौलवी जा नारा हणंदे मौलवी खुश, मुफ्ती जा नारा हणंदे मुफ्ती खुश। पर मां चवंदो नारा हण त हुसैन जा, शान गा त हुसैन जो, नौकरी दे त हुसैन जी दे। जेको खुश थी वञे त मुस्तफा खुश थी वञे। जे मुस्तफा खुश थी वञे त खुदा खुश थी वञे। जे खुदा खुश थी वञे त हिन दुनिया में भी बेड़ो पार, अगी दुनिया में भी बेड़ो पार। साहबी चे तो मां हिकड़ी दफे सुहिणे नबी जे दरबार में आयसि। मुझे अखन ॾिठो, मुझे कनन ॿुधो। आका नबी पंहिंजे हथन खे हीअं खोलियो, हीअं खोलियो। इमाम हुसैन आयो, सुहिणे नबी जे हथन में पंहिंजा हथ विधई।
साईं फरमाया मथे चढ़ इमाम मुस्तफा जे रानन ते पंजा पैर रखया फरमाइन था अन्य नडड़ो फरमाइन था मथे चढ़ सीने ते पैर थो रखे दिलबर नबी पंजी पाक जुबान कढिया इमाम हुसैन जुबान चूसिया सहाबी चे तो असी दिसूं पिया आका दुआ कई अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहु फअहिब्बहु मौला मां इन हुसैन सा प्यार थो कया तू भी न हुसैन सा प्यार कर ता जो प्यार है न हुसैन सा सहाबी जे तो नबी से वटास आका ही कंबल वेड़ो वेठा अर्ज कम या रसूल अल्लाह कंबल में अंदरा छा है ये जो कंबल के खोलीन फइजा हुवल हसन वल हुसैन एकड़े दे हसन वेठो आ त वे ते हुसैन वेठो आका हथ खे अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा मौला मां इन हुसैन सा प्यार तो कया इन बिनी सा प्यार तो कया तू भी इनन सा प्यार कर ऐ जेको इनन सा प्यार करे रब उन सा भी तू प्यार कर हाणे मुहद्दिसन लिखियो त नबी सही बस इए चे हां नबी जी दुआ मक़बूल आहे या न इन पासे वारा चो आहे या न नबी से दुआ करे मौला मां मोहब्बत हो के अल्लाह से मोहब्बत कोन करे छा वो नबी से छोचयो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा मौला मां प्यार तो कया जो त नबी के खबरात जैसा मां प्यार कंदुस उन सा खुदा प्यार कंदो ए जैसा खुदा प्यार कंदो वो आबादी आबाद सुभान अल्लाह ता जो नबी से प्यार आए केतरो जैसे हथ त खणो दा पाने एतरो ता आहे हथ खणो था एतरो था है कंजा हथ रिश्वत में इस्तेमाल थे कंजा हथ व्याजखोरी में इस्तेमाल थे कंजा हथ बुराइन में इस्तेमाल थे तू तो खुशकिस्मत ही जो तुझा हथ हुसैन जे जिक्र में इस्तेमाल पिया थे हुसैन जे याद में इस्तेमाल पिया थे इंशाअल्लाह बेड़ा पार सुभान अल्लाह इमाम हसन हुसैन नबी से के प्यारा हन आका जे सोहबत में वडा थया आका उन के तरबियत ॾिनी आका मुस्तफा उन के सबक पढ़ाया हर तो जॾहिं यजीद जेड़ो बदबख्त चे त मुखे वोट दियो पर मैं न मा तोखे वोट कोन दींदुस तोखे मा न मनींदुस जवाब दई पाण नबी पाक जे मज़ार ते आया एकड़े सिंधी शायर छा चयो त इमाम साहब छा पियो चे पियो अज रात आया नाना मेहमान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में पई ईदी दुनिया ईदस वरी मान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में नबी से जे मज़ार ते गल तो रख सुभान अल्लाह जेथो गल लाए मुखे चो तू वन तो खे इजाजत अज तुझे नवासे जी हिया आखिरी ज़ियारत तब पे जो रखियो मुआ तब पे जो रखियो मुआ सामान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदी जेके थक जी पिया हथ खणो सब थक जी पिया मोकड़े जो बाजे के थक जी पिया हथ खणो त मालिक बई हथ खया मुझे तू ही थक जी पियो ही किसी को भुला न सो ताब चौदा सी थकया न तू भुलाए दो बिची सुभान अल्लाह दादा जो सुभान अल्लाह अब थोरो हिन जो इको घट करी इमाम आली मकाम नबी से जे मज़ार ते आया मज़ार ते वञण जे हराम हो जे त नबी से जो डोटरो मज़ार ते छो वियो मज़ार ते वञण जे करे के पंहिंजे किताबन में लिखन था त मज़ारूं शिरक जा अड्डा है मज़ारूं बिदअत जा अड्डा है असा चऊं था तहां जो छा कीदो आ
त इमाम हुसैन वधीक आलिम या अॼो को मुल्लो मौलवी वधीक आलिम गालायो गालायो इंटरव्यू छो था इमाम हुसैन के वधीक इल्म या अॼो के मौलवी के वधीक इल्म इमाम हुसैन वधीक आलिम या अॼो को मुफ्ती वधीक आलिम इमाम जो अकीदो आ त मज़ार वारा मरी न विया आहिनि मज़ार वारा मिटी न थिया है तॾहिं त नबी से जे मज़ार ते आयो अचे छा तो जे नाना इजाजत जो नबी से ज़ियारत करायस पर मैं हुसैन तकलीफों इंदी मुसीबतों इंदी परेशानियों इंदी पर डोटो मुझो ही सब्र करे ॾेखार जा इम्तिहान में पास थी ॾेखार जा हाँ मुझा नाना इथो दुआ उनकी जरूरत आना ना कर बलखे वसाइण कम मुझो बस तू रुगी दुआऊं कर दुआ उनकी जरूरत आना ना कर बलखे वसाइण कम मुझो सिर नेज़े ते धड़ कर बल में कुरान बुधाइण कम मुझो इमाम आली मकाम पंहिंजे भाउ सां सलाह था कनि भाउ चयो साईं तव्हां रेगिस्तानी इलाइक़नि में हलिया वञो परे निकिरी वञो ही तव्हांखे तंग कंदो पर न मां भॼण वारो थोरी मां हटण वारो न आहियां डिॼण वारो न आहियां अलीअ जो खून आहे मूं में जंहिंजो अलीअ सां प्यार ओ हथ मथे करे अथव प्यार जेके पुल त लॻणो आ पार ओ हथ मथे करे सुभान अल्लाह आया मक्के शरीफ में ता जवा के अब्दुलन मक्के शरीफ में आया कूफे वारन तकरीबन 500 खत घणा खत 500 खत लिखया जंहिंमें लिखियल हो त असीं तुंहिंजे अलीअ जा शिया हूं अलीअ जा मुहिब हूं असां वटि तूं अच साईं तैयारी कई आ हजरत अब्दुल्ला बिन अब्बास सलाह ॾिनी साईं तव्हां न वञो ए कूफे वारा तव्हांजे भाउ इमाम हसन सां बि तकलीफ़ ॾिनो हज़रत अलीअ सां बि तकलीफ़ ॾिनो तव्हां न वञो बार फरमाइनि था भला मां को नथो वञा पंहिंजे सोट इमाम मुस्लिम खे मोकिलियो इमाम मुस्लिम जॾहिं तैयार थियो आहे ॿई बच्चा तैयार तैयारी कंदे कंदे जॾहिं कूफे जे शहर में पहुता हज़ारे माण्हुनि पहिरें ॾींहुं बेअत कई आहे इन्हनि जे मोहबत खे ॾिसी करे प्यार खे ॾिसी करे सुहिणे अंदाज़ खे ॾिसी करे हज़रत इमाम मुस्लिम हज़रत इमाम हुसैन ॾे ख़त लिखियो से वाकई ही दीवाना वाकई वहां परवाना यजीद के खबर पई उन इमाम मुस्लिम के शहीद कराए छड़ियो जे डी इमाम मुस्लिम शहीद थियो उन डी मक्के मां इमाम हुसैन निकता खबर कान बच्चा बाकी बच्चा काजी सवे जे घर में हा काजी साहब के काफले से मोकलियो काफले में बेचारा वेंदे वेंदे थकजी पिया गिरफ्तार थी पिया जेल में पहुता जेल जो जो दारोगो हो आशिक रसूल हो जो सुभान अल्लाह जे तो सैयद हो रात जे टेम ते ता के मां कढंदुस इन शहर मां निकरी वंजो कादसिया शहर में मुजो भा तो रही वनी उन सा मिल जो पानी ता के मदीने पहुंचाइंदो पंजे नाने के दाह दिजो भई हलिया हलंदे हलंदे थकजी पिया एकड़े वण जे हेठा सुमी रहा सुबह जो टाइम एक औरत पानी भरण पई जे दिसे त सुभान अल्लाह नूरी नूरा पूछे थी त केर आयो वो बोले हम हैं टुकड़े हजरत मुस्लिम के सीने के यतीमों बेकसो तरहा मुसाफिर हैं मदीने के अगते आया घर में वठी आई पैर माल कयाणी धोई थी विंजारे थी तैयार थी करे शाम जो टाइम मुड़सो न जो थकजी आयो पुछे थी त हार सका देवे ये तो सजो नी मुस्लिम जे बच्चन के गोलियो थम कोन लदार जे थी छाला थे गोली जे तो पैसा मिलंदा इनाम मिलंदो माल मिलंदो मिल्कियत मिलंदी ओए बई शहजादा सुता प्यार जरा रात जो टाइम थियो वा वडे ख्वाब में दिलबर नबी जी ज़ियारत थी
दिया आका जन्नत जे मेन गेट दे बीठा हजरत इमाम मुस्लिम भी बीठो आ फरमाइन था मुस्लिम तू ता आयो ही पर पंजे बिनी बच्चन के कोन वठी आयो ही इमाम मुस्लिम तो फरमाइन नाना नबी मां बची वियो आ अल करीब मुजा बच्चा बचण वारा है ए बई शहजादा उठी कबे के भाकुर पाए रोन था जनता ओ बाबा मुस्लिम इते हजरत हुसैन कोने को अलीउल मुर्तजा कोने को हजरत नबी कोने को अकेलो सा के छड़े वियो ही उन जालिम आवाज बुधी वरतो वा बिनी शहजादन के दियो बारे सुनाने तो ये तो मोता के सजो दी गोलियो पेता ते बैठा हो बिनी के मारे तो उतर था क्यों फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में क्यों फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में अरे दो फूल तो रहने दे मोहम्मद के चमन में वठी आयो दरिया जी किनारे ते बिनी के चितो पैरिया के मारिया वडे जो पैरिया मुखे मार मां नढे के दिसी कोन संगंदस नढे जो पैरिया मुखे मार मां वडे के दिसी कोन संगंदस जे तो न फैसलो करे वठो तथा भला हारस जे तुजो जिंदा मारण जी ख्वाहिश थई तसी अल्लाह अकबर करे सजदे में था वणो सजदे में वणण असा जो कमा तलवार हलाण तुजो कमा जे तो ताके सजदे जी खबर आ बोले के ये शेवा है मशहूर हमारा सर देना इबादत में है दस्तूर हमारा और इमाम हुसैन निकली चुका बई शहजादा शहीद थिया रस्ते में फर्जदक शायर अरब जो मिलियो पूछे तो साईं केडी था वणो फरमाए कूफे पुछन था इमाम हुसैन तो पूछे मुस्लिम जा हाल वाल दे के तो इमाम मुस्लिम जे सही मान तो बुधाए बुधाया तो आसमान करकरी तो पई जमीन फाटी थी पई पर था बुधा तो सही के तो सही मुस्लिम जे पाक जिस्म के वो कूफे जे बाजार में लटके लिठो पर मैं था लटके लिठो थई झुकेल त कोन लिठो थई न चओ न सुभान अल्लाह जो तो मदीने वारे जा बच्चा जिन जे रकुन में मोहम्मद अरबी जो खून ओए लटक जी त सगन था पर बातिल जे आडो झुकी न था सगन इमाम हुसैन के माल कोन थे मिलियो गालायो सही पैसा कोन थे मिलिया मिलकत कोन थे मिली गवर्नरी कोन थे मिली अजे के अजो के सैयदन जी खिदमत कोन थी थे उनन के मानो जोर अजन उनन जी मानो खिदमत कन उनन के बकरा खाराइन उनन के दंड जन छा इमाम हुसैन जी खिदमत कान थे हां छा इमाम के पैसा कोन मिलन हां छा इमाम के बकरा कोन मिलन हां छा इमाम जी खिदमत कान थे हां छा पर इमाम चो सबनी के खत्म करे मुखे प्यारो वात मदीने वारो प्यारो वा त खुदा जो रस्तो प्यारो वा चो सुभान अल्लाह तहां हुसैनी था सररायो हुसैनी किरदार अदा कयो करबला जे वाक़े जे बुधाइण जो मकसद ही त तहां बि पाण खे हुसैनी कयो त जी हुसैन बातिल जे आडो न झुकियो जान वने त वने बच्चा कुसन त कुसन पर मां बातिल जे आडो झुकी नथो सगा फर्ज तक खां पुछन था दे हाल वाल पर मैं सही दिठो थम गाड़ी तकलीफ ना माच करे मोटी वने पर मैं मोटंदुस कोन आयो हां ताने मोटंदुस कोन अग्या हुर बीही रहो सही मां ता के अक्ति वधण न दींदुस बेटा फरमाए तो करबला जे पिड़ में खीमा खोड़ाऊं फरमाए तो करबला जे पिड़ में खीमा खोड़ाऊं झेड़ो यजीद नसामू जुम्बी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीदा तरार जो इमाम हुसैन पंहिंजे अहल बेत खे ॿुधाइनि था ये उहा ज़मीन जिते बाबा अली सां वेठो बाबा फरमाए हुसैन जी मुंहिंजा नाना मुंहिंजी मुंहिंजा बाबा फरमाए वेह त मां तुंहिंजे हंज में आराम बाबा मुझे हंज में सुतो ओचितो उथी पियो छिरक अखिन में पानी रोए पियो वहां पुछां तो बाबा अली तू जंगिन में बेन खे रोराईंदो ही पाण तू किथे रोनो अज रोई पियो फरमाए तो बाबा ये ओहा जमीन
जे ज़मीन ते तुझो इम्तिहान थी हिन हिन जगहन ते मूं तुझे उठन खे ॾिठो हिते मूं तुझे बच्चन खे ॾिठो सुभान अल्लाह सब्र कजा तकलीफ़ूं ईंदी अॼु उन ज़मीन ते पहुची विया हूं उर्दू वारो थो चए त इमाम चए पियो करबो बलाए नाम इसी सरजमीन का थकजी त कोन पिया हो न करबो बलाए नाम इसी सरजमीन का बच्चे यहाँ पे पानी का कतरा न पाएंगे आले नबी का होगा इसी जगह पे इम्तिहान सब तश्न लब यहाँ पे सर अपना कटाएंगे सत्ती अच्छी नाई पानी बंद कयो बेटा फरमाए तो कूफी करबला में पानी न प्यारी घोड़ा पियन भली पियन जानवर पियन भली पियन मुस्तफा जा बच्चा न पियन ऐं न त इमाम के ताकत कोने हुई तारीख़ लिखल एकड़े दफे इमाम साईं वेठा सत्ती अठी नाई पानी बंद थियो एकड़ो जिन वडो ताकतवर इफरीत आयो अर्ज कई साईं हुयो बि जिन वडो तहां जे हुक्म कयो त मां फरात नदी के पट्टे तहां जे खीमन में खणी अचां इमाम के पानी के घुराइण जी ताकत भी हुई कुव्वत भी हुई पावर भी हो पोइ ते जॾहिं इमाम हुसैन आया पे तलहा बिन अदी हिकिड़ो शख्स हो उन चयो कि बिला तहां थोरा हो 114 या 145 माण्हू हो तहां सां गॾु मां 30,000 जो लश्कर थो ॾियां पर मैं मुखे जंग काने करनी मुखे विरणो कोने को इमाम आली मकाम जिन आयो सही मुखे हुकुम कर त फरात नदी के पट्टे तुझे खीमन में खणी अचा पर मैं न आज इम्तिहान जो ॾींहुं ख़बर पई त मां हुसैन इम्तिहान में पास थिया तो या कोन तो थिया ॾाढा चो सुभान अल्लाह वाह वाह मुंहिंजा हुसैन सती अठी नाई पानी बंदा तॾहिं फिटाई चयो फरमाए तो कूफी करबला में पानी न प्यारी न उते अली शाह के शहजादा सारी निकरो निहारीन दमोट मोहम्मद कारणी ॾहीं जे ॾींहुं ॾहीं जी रात इमाम आली मकाम पंहिंजे गोॾनि ते हीअं टेक ॾियो सुता पिया बीवी ज़ैनब आई अदा हुसैन छा थियो फरमाइन था ज़ैनब हींअर मूंखे मुंहिंजे नाने मदीने वारे जी ज़ियारत थी नाना फरमाए हुसैन सुबह ईंदे रोज़े सां हूंदे तुंहिंजे रोज़े जी इफ्तारी जो इंतज़ाम असां जन्नत में करे छॾियो आहे सुभान ॾहीं जो ॾींहुं हुननि जे तरफ़ां नकारा दुहल वॻा दुहल वॼाइण नकारा वॼाइण यज़ीदन जो तरीक़ो आहे हुसैनन जो न यज़ीदन जो रस्तो आ हुसैन जो न हुसैन वट कुरान आ हुसैन वट जिक्र आ हुसैन वट अल्लाह जी याद आ हुसैन वट नमाज आ हुसैन वट रोज़ो आ सुबह जो इमाम हुसैन सभिनी सां खिताब थो करे ओ ज़ालिमो तहां असां खे पाण घुरायो मां हिन रूए ज़मीन ते पाण फरमाइनि था रूए ज़मीन ते हींअर मुस्तफा जो मां हिकिड़ो ॾोहिटो मां ओ हुसैन आहियां जे नबी जी ज़ुबान चूसी मां ओ हुसैन आहियां जेको नबी जे कुल्हनि ते सुवार केर न आयो बेटा फरमाए थो हुर हली आयो माजी मर्दानो फरमाए तो हुर हली आयो माजी मर्दानो आया आशिक आग जो जिया पतंग परवानो शल राजी थे रसूल रब जो नबी तो नालो ईसर सामानो माता घोट मथाऊं घोरियो और शहीद थियो एकड़ो शख्स आ जे शादी के 17 ॾींहं थिया वहब बिन अब्दुल्ला कलवी शादी केर करे त महीनन जा महीना माण्हू कोन था निकरन खरा कम बि न कार बि न 17 ॾींहं शादी के थिया मां थी चे वहब
जी मुझी अम्मा अज मुस्तफा जे बच्चे ते आज़माइश आ इम्तिहान आ सजी दुनिया हटी वई आ अज हल ही जान जो नजरानो इमाम जे नाले ता कुर्बान हली आयो आ केवला मुखे इजाजत दियो शहीद थियो वारे वारे सा इमाम कासिम जेको हजरत इमाम हसन जो फर्जंद आयो चाचा हाणे मां वञा पर न तू मुझे भा इमाम हसन जी निशानी आहे एकड़ी पर्ची कढी तो दे चाचा ही पढ़ो उन पर्ची में लिखल दा हुसैन जरा करबला जो मैदान होंदो मां भी कोन हूं बाबा अली भी कोन होंदो मुझी का भी खिदमत कान थी सकंदी पर ही मुझो तोहफो इमाम कासिम कबूल पवे चो सुभान अल्लाह शहीद थियो आखिर इमाम हुसैन तैयार था इमाम अली अकबर आयो बाबा मां वन्या फरमाइन था न बाबा तुझी सूरत मुझे नाने मदीने वारे सा मिले थी उर्दू वारे छा चयो तो बख्शी है खुदा ने तुम्हें तस्वीर मोहम्मद सुभान अल्लाह चो भला बख्शी है खुदा ने तुम्हें तस्वीर मोहम्मद के सूहे के हर जुल्फ के रहगीर मोहम्मद सीरत वही सूरत वही दस्तूर वही है अंदाज वही सुरूर वही नूर वही है मैदान में आयो हाने खणाण ला केर कोने बाल जमीन सा खिताब था कन 18 साल की है ये अमानत हुसैन की अब है तेरे सुपर्द ये सादत हुसैन की इमाम हुसैन जना अचे पियो बीवी शहरबानो चेती हुसैन रात ख्वाब ॾिठुम हिन करबला जे मैदान में हिकड़ी पर्देदार औरत बीठी आ मुखे चेती शहरबानो फरियो दे चौथी फरियो घुरी चेती इन जे करे जो सुबह मां फातिमा आया ऐं हिन मैदान में मुझो पुट हुसैन सुबह जो लेटंदो मता का पथरी मता को कंडो मुझे बच्चे के चुभी पे बेटाई साहब तर्जुमानी किया बेटाई फरमाए तो दाढ़ी रत रत्यास फरमाए तो दाढ़ी रत रत्यास दंदत मोती गुत्तिया चोडी माह चंड जे पिड़ में पेशान्यास अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो जमीन्यास ककरा करबला जा मादर थे मेड़्यास फटन नार तफड़ा अली थे उगियास ओ मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे इमाम अली मकाम आया शहीद थिया रब जी मर्जी आ साईं अल्लाह आजमाइशूं आणे एड़ा जवान भी विया बेटा फरमाए तो दोस्त को हाय दादला तो मुहिब माराए मर्जी थस फरमाए तो दोस्त को हाय दादला तो मुहिब माराए खासन खलील रखे सख्तियों सहाय अल्लाह समद बेनियाज जा करे सा करे जा चाहे इन्हीं में आएगा उन्हीं गाल असरार जी इमाम हुसैन शहीद जो सन सिर के नेज़े ते खयो इमाम ज़ैनुल आबिदीन वट आया असा के लिखी दे त तुझे पी हुसैन इस्लामी हुकूमत जी बगावत कई फरमाइन था ही हथ कटजी त सगन था पर बाबा हुसैन जे खिलाफ लिखी कोन था सगन हथन के बधो वियो आ रिवायत में आयो आ इमाम हुसैन जे सिर के इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथन में ॾिनो वियो ता पान बुधायो त पुट पंजे पी जे सिर मुबारक की खणी पियो रत जा कतरा जरा इमाम ज़ैनुल आबिदीन ते किरन त रोयो दे बीबी ज़ैनब चेती हुसैन ज़ैनुल आबिदीन रोन तोखे इमाम सब्र जी तलकीन कई हुई सब्र कजा
हलंदे हलंदे और इमाम जी उठन मां हिकिड़े उठ खे कुठो आ तैयार करे हज़रत इमाम हुसैन जे उठन खे कुही उठ खे कुही तैयार करे बस कयो उन उठ मां बदबू पई अचे बुरी धप पई अचे चवनि था ज़ैनुल आबिदीन असांखे ॿुधाई छो न त उठ बीमार हो फरमाइनि था बीमार केर बि कोन हो तव्हां कहिड़ो उठ खयो आहे चवनि था असां फलाणी लाइन वारो उठ कायो आहे ते थो इन उठ ते त मुंहिंजो भा इमाम अली अकबर सवार हो जे उठ ते अली अकबर सवार थे हो उठ पाका अवा पलीतन जे पेट में किथो अची सके चो सुभान अल्लाह अॻिते हलिया रात जो टाइम हिननि चयो मुसलमान जे भर में रखंदासीं न मतां मुसलमान विड़ी पवनि हिकिड़े ईसाई जे गिरजाघर जे भर में था रखनि रात जो टाइम ईसाई पंहिंजे गिरजाघर मां निकितो आहे ॾिसे त सुभान अल्लाह नूरी नूर आहे पुछे थो त कंहिंजो सिर आहे चवनि था हाज़ा रसूल हुसैन हुसैन जो सिर आहे कहिड़ो हुसैन दिलबर नबी जो बच्चो आहे त ईसाई पर चे थो ज़ालिमो तव्हांखे शर्म कोन थो अचे कि असांजे ईसा खे पुटो जंहिं हा अखियुनि ते विहारियो हा तव्हां मदीने वारे जे बच्चे खे हेॾी तकलीफ़ ॾिनी तो मुखे सिर जो मां खणी वञा त न तोखे छोड़ियो जे तो पैसा थो न्या शिमर के उथारे थो अबुल खौल इब्नुल खौला नालो शिमर पैसा थो दे जे तो पैसा वठी देस हजरत इमाम हुसैन जे सिर के खणी जरा पंजे गिरजा घर में आयो आ सामू रखे इमाम जे पाक सिर मां आवाज पियो अचे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला के तो हुसैन ला अमलिकु लिनफ्सी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हुसैन हाणे मुखे कंट्रोल कोन थो थे मां कलमो पढ़ी मुसलमान थो थिया जे नबी जे डोटे जो ही कमाल आ जो सिर नेज़े ते आ उते अल्लाह जो कुरान जारी आ त उन नबी मुहम्मद जो केडो न कमाल हुंदो हलंदे काफिरन के कलमा हाजी गुलाम नबी मैसर जो एकड़ो पुराणो शेर आ जे इजाजत हुजे त ॿुधायांव सभिनी जी इजाजत आ ज़ोर सां पोइ सुभान अल्लाह जी सदा अचे तो राजन खे रंग लाए सजण सुभान अल्लाह वाह वाह हुसैन राजन खे रंग लाए छड़ी राजन खे रंग लाए सजण सुभान अल्लाह अल्लाह शान वधाए सजण सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह हुसैन राजन खे रंग लाए सजण सुभान अल्लाह सिर मुबारक के खयो पिया अचनि इब्ने ज़ियाद चयो त कूफे में केर इन्हनि ॾिसे सच्ची ॿुधाइजो त जेका फातिमा जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े महशर जे मैदान में ईंदी अल्लाह फरमाईंदो महशर जे मैदान वारो अखियुनि खे हेठि कयो झुकायो हींअर मोहम्मद अरबी जी न्याणी फातिमा थी अचे उन जूं न्याणियूं जॾहिं बाज़ारुनि में हूंदियूं कूफे जे घटनि में हूंदियूं केॾो न ॾुख जी ॻाल्हि कुछ ज़ालिम के दोहल पिया वजाइन खुशियूं पिया करन ऐं कुछ ज़ालिम वरी अखियूं भूरे ॾिसन पिया बीबी ज़ैनब थी चे ज़ालिमो अखियुनि खे हेठि कयो छो त हींअर फातिमा जूं शहज़ादियूं थियूं अचनि मैदान में अचन पियो मजमू भरियो पियो आ बीबी ज़ैनब थी चे ओ यज़ीदियो ओ कूफे वारो अवां असां खे पाण घुरायो तां जे मथा खुदा जो कहर कड़कंदो हाणे लूमड़िन वांगुर चापलूसी कयो पैसे जे करे तां असां के असां जे खिलाफ चाहो बेटा फरमाए थो फिरिया पसी थीण खरन खीर न चखियो दुनिया कारण दीन विञाए विला थिया पैसो खराब से पैसे जे करे पुत्र पी खे तो मारे पैसे जे करे इंसान पंहिंजे नंगन खे विकणियो छॾे पैसे जे करे इंसान छा छा नथो करे दुआ कर रब पैसे जी मोहब्बत खां बचाए
रब दे रिज़्क़ दे रोज़ी दे बरकत दे पर पैसे जी मोहब्बत न दे तॾहिं नबी से फरमायो मूंखे मुंहिंजे उम्मत में शिरक जो डपु कोन्हे शिरक जो ख़ौफ़ कोन्हे मूंखे मुंहिंजे उम्मत में पैसे जे मोहब्बत में फासण जो डपु आहे यजीदी जिन पान घुरायो पान इमाम जे बचन के खत लिखिया पैसे जे मोहब्बत में अची विया अल्लाह जी प्यारी महबूब जी बचड़ी बीबी ज़ैनब के इब्ने ज़ियाद चयो रब तहां के रुसवा कयो रब तहां के सज़ा ॾिनी बीबी साहब फरमाइथिन अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह एडी तकलीफ तब अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी फद्दलना अला कसीरिन मिन इबादिहिल मुमिनीन वत्तखरना तत्हीरा रब असां के पाक कयो रब असां के रुसवा के कंदो इब्ने ज़ियाद जे सामू सिर मुबारक के आंदो वियो इब्ने ज़ियाद लठ खणी इमाम जे चपन ते तो हणी एकड़ो सहाबी बीठो आचे तो इब्ने ज़ियाद लठ के परे कर ही ओहे चपन जिथे मु मदीने वारे के चुमंदे ॾिठो लठ के हटा चे पियो ही चपन जन सा तू यजीद जे बेअत जो इनकार कंदे हैं सहाबी जी दहशत चढ़ी विस लठ भरे तो करे चे तो त मां तोखे न मारिया कि मुखे मारींदे त छा थी पियो तो मदीने वारे जे बच्चन मां न मुड़ी एकड़ो शख्स हो खोली नालो हो आखिरी वाक्य ॿुधो उन खोली चयो त यो सिर मुखे ॾियो माथो खणी वञे इब्ने ज़ियाद जो न सिर गुम थी वञे त पो तो न मुखे ॾियो मां खणी थो वञा घर खणी आयो आ ईंदे ईंदे सोचे पियो त ग़लती कई थम छो त मुंहिंजी घरवारी इमाम हुसैन जी आशिका इमाम हुसैन जी दीवानी आ हिकिड़े दफ़े हज ते वई हुई हज में माण्हू काबे खे तवाफ़ पिया कर हजरे अस्वद खे चुमन पिया चुमंदे चुमंदे ओचितो आवाज़ आयो जाल हुसैन 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 जी वियो आ माण्हुनि हज खे छॾे काबे जे तवाफ़ खे छॾे हजरे अस्वद खे छॾे इमाम हुसैन खे भाकुर पिया पाइनि इमाम हुसैन खे चुमियूं पिया ॾियनि अब हाजी साहब हिन ॻोठ जा विया हज ते उन्हनि खां पुछो हजरे अस्वद कारो पत्थर कारो आ रंग जो गुनाहन के चूसे चूसे कारो थी वियो आ पर उनके चुमू चौथा जो मदीने वारे चुमियो चौथा चुमो सही ॻाल्हायो मदीने वारे चुमियो तॾहिं असीं चुमूं था माण्हू हजरे अस्वद खे चुमन पिया काबे खे चुमन पिया इमाम हुसैन जो आयो त हजरे अस्वद खे छॾियो काबे खे चुमन छॾियो इमाम हुसैन खे चुमन पिया कंहिं चयो भला हज ख़राब थींदो चवनि था जंहिं कारे पत्थर खे मदीने वारे चुमियो जे उन पत्थर खे चुमन सवाब आ त जंहिं हुसैन खे मदीने वारे चुमियो उन हुसैन खे चुमन बि सवाब आहे या न हथ मथे खणी चो सुभान अल्लाह वाह वाह मुंहिंजा हुसैन हिन जी माई ॾिठो त हिते हुसैन जो दीदार कयो ग़लती कयो सिर खे खणी आयो घर में थो रखे तनूर में विझी थो रखे प्लेट में रात जो टाइम आ घर वारी तहज्जुद ते उथी आ नेका साले आ ॾिसे त घर में नूर ई नूर लॻो पियो आ सुभान अल्लाह अचे ॾिसे त तनूर में हिकिड़ो रोशन सिर पियो आहे उन मां रोशनी मथे वञे पई आसमान ॾे ऐं उन रोशनीअ में कबूतर उॾामनि पिया पुछे थी त ज़ालिम ही कंहिंजो सिर आहे चे थो त ही बाग़ीअ जो सिर आहे चे थी ही बाग़ी न आहे ही त मुहम्मद जे कुल्हनि जो स्वार हुसैन आहे आका जो दिलि ठार हुसैन आहे उम्मत जो ग़मख़ार हुसैन आहे शहीदनि जो सरदार हुसैन आहे सुभान अल्लाह चेती खर्चा भी घर तुझे हवाले चेतो बच्चा थई बाहर थई तलाक ही कोन दी तमाए चेतो मुखे तू न खपी मुखे तू न खपी बच्चा न खपे बाहर न खपे मुखे हुसैन खपे तहां के केर खपे हुसैन खपे असा जे दिल जी राहत हुसैन असा जे कल्ब जो करार हुसैन असा जे अंदरन जो ठार हुसैन असा जे दिलन जो सुकून हुसैन छो त महबूब जो सुकून हुसैन सुभान अल्लाह इमाम पाक जे सिर के शाम में आंदो वियो रस्ते में एकड़ो शख्स पंहिंजे माड़ीअ ते यहूदी आ तौरात पियो पढ़ी इमाम जो सिर खयो पिया वञे लही आयो कंहिंजो सिर आ हुसैन जो
तो केड़ो हुसैन नबी जो बचड़ो कलमो पढ़े मुसलमान तो ते चो सुभान अल्लाह। वाह वाह मुझा हुसैन वाह वाह मुसेर शेर पढ़ियो न दुआ उनजी जरूरत आना ना कर बलखे बसाइण कम मुझो दुआ उनजी जरूरत आना ना कर बलखे बसाइण कम मुझो सिर नेज़े ते धड़ करबल में कुरान बुधाइण कम मुझो। ता बादशाह पीर जा मुरीद आयो न सभई सभई सिंधी में एकड़ो शेर आ ॾाढो प्यारो से शेर पढ़ा ही किताब जो ऐलान तो कया मञो या न यारो अवाजी अमरजी असां जो तनारो जिए दस्तगीरा अथव न मञो या न यारो अवाजी अमरजी असां जो तनारो दिए दस्तगीरा कब्र ऐं हशर में ज़ईफ़न जो ज़ामिर किनन जो सहारो जिए दस्तगीरा। ही किताब बादशाह पीर जो गुनियत तालबी ता असां सभिनी जो मुर्शिद उन जो किताब अरबी में हो बस 4 कापियूं आंदियूं थऊं मूंखे उम्मीद आहे तव्हां ख़रीद कंदव पंहिंजे मुर्शिद जो किताब वठंदव। साईं असांजे वाल साहब उनखे सिंधीअ में कयो अरबी में हो माण्हू ॿियनि जा बि मौलवियुनि जा मुफ़्तनि जा पीरनि जा किताब वठे थो ऐं तव्हां त वरी ख़ासि करे दस्तगीर जा मुरीद हो त दस्तगीर जो किताब वठो पढ़ो घर में रुगी पियो हूंदो त बि बरकत आहे। ये छोकरो हलाए तो वठे अल्लाह तबारक व तआला असां के इमाम पाक सां सच्ची मोहब्बत अता कई आ दुआ थी कजे रब करीम जन दोस्तन प्रोग्राम कयो उन जे रिज़्क़न में बरकतूं करे रोज़न में बरकतूं करे अल्लाह इन गोठ के आबाद करे इन इलाके के आबाद करे। पर तहां के एकड़ो अर्ज़ा पंहिंजे अकीदे के पंहिंजे ईमान के मजबूत रखो। ऐं हींअर पाकिस्तान में आप साहब के खबर आ बुधाई मुखे भी याद हो खत्म नबूवत असा जो अकीदो आ नबी से अल्लाह जो आखिरी नबी आ ता जो अकीदो आहे या न। पाकिस्तानी हुकूमत वरी छा कयो अगे MP MN हलफ खणंदा हा तब असी कसम था खणो त नबी साईं अल्लाह जो आखिरी नबी आ। हिन वरी छा कयो कादियानन के खुश करण ला पैसे जे करे वोट जे करे खत्म नबूवत वारा लफ्ज कढी छडियो। पर अल्लाह से असा जे आलमन के खिजरी हयाती दे जन मेहनत करे जिद्दो जहद करे यो शायद वापस वठनायो ऐं अल्हम्दुलिल्लाह उनन के मञरायो त असा जो नबी आखिरी नबी आ। पर असी रुगी यो था चव हुकूमत पाकिस्तान के ता के शर्म अचण खपे। ये पाकिस्तान इस्लाम जे नाले सां ठहियो आ। अगे एकड़े शायद वजीर आजम नवाज शरीफ जो बयान हो इस पाकिस्तान को मजहब जे नाले ते थोड़ी ठहियो आ। इन चाचे के चवंदा तू हाणे कल जाओ ही अलाए छा खबर कोन थई छा पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह जोर सां जो पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह। पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जे बुनियाद ते ठहियो। इनन के केर समझाए जन के बस वोट खपे पैसो खपे दुआ के रब हिदायत दे ऐं असा जा वरी एड़ा मानू हन चेबुन न कि उसे 80 फकीर मानू तहां वधीक फकीर या हुसैन वधीक फकीर कोन था गलायो इमाम हुसैन वधीक फकीर या अजो को जेको चे तो मां फकीर इमाम हुसैन घर वेही रहे चया ना मां फकीर मानू मुझो छा वजे इन कम में। पीर सैयद मेहर अली शाह जीलानी गोरड़े वारो खुदा जो वडो कामिल अकमल वलिया जेजी नातू ता आलमन का बुधंदा हो ॾाढी प्यारी गाल कई तस फरमाए तो इस सूरत नु मैं जाना खा ते जाने जहाना खा इस सूरत नु मैं जाना खा
जाना खाते जाने जहान आखा सच आखा ते रब दी शान आखा जिस शान तो शाना सब बनिया। कादियानी चुस लिखत में मुनाजरो थियो साईं मारे विस मदीने वारे जो खून आलम रब्बानी मारे वियो और जो हाणे लिखत में न लाहौर में अचो उते दूबदू मुनाजरो कंदासी। साईं जो ठीक है पाण पंहिंजे घोड़े ते सवारी ते तैयार थिया वञनि पिया। कंहिं चयो साईं तव्हां फ़कीर माण्हू तव्हां जो छा वञे मुनाज़रनि में। साईं फरमायो या फ़कीरी न आहे या बेग़ैरती आहे या फ़कीरी न आहे। वरे मुझे नाने मोहम्मद जी नबूवत ते एतराज़ थियनि ऐं मां वेठो हुजां। जॾहिं लाहौर में मैदानी मुनाज़रा ते पहुतो कादियानी जो साईं हाणे मुनाज़रो न बस डडवी शख्स वठी अचो जंहिंखे न हथ हुजनि न पेर हुजनि या तूं सही कर या मां सही कयां। जे तो सही कयो त तूं हक़ ते जे मूं सही कयो त मां हक़ ते। पीर सैयद मेहर अली शाह छा चयो हेरे तवज्जो कजो फ़कीरो। सैयद मेहर अली शाह छा चयो पाण फरमायो डडवी शख्स छो कब्रिस्तान में कब्र जे मथां हली भी मुर्दे के या तू जिंदा कर या मां जिंदा कया। के चयो पीर मेहर अली शाह एतरी दावा त न कर जे तो मां नथो कया। मुझो नानो मोहम्मद अरबी बीठो आ जे तो मेहर अली दावा करण तुझो कम कब्र ते हथ रखण तुझो कम मुर्दे के बिहारे खड़ो करण मु मदीने वारे जो कम आहे। जो सुभान अल्लाह यो फकीर कोन हो छा कुछ फकीर थिबो पर एड़ो न जो दीन जे कम में रुगी सुस्ती मुजाहिद थी मदीने वारे